हथियारबंद फौज पाण के सियासत का परे करे चुकी है, परे रहण चाहे थी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा वाशिंगटन में पाकिस्तानी सिफारत खाने में मांझांदे के खिताब कंदे मुद्दो पूरो थियण ते उहदो छॾण वारे अज़्म जो इज़हार कियो आहे। गैर रस्मी ॻाल्हि ॿोल दौरान आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त मुल्क जी बीमार मईशत के बहाल करण मुआशरे जे हर हिस्सेदार जी अवलियत हुजण घुर्जे। मजबूत मईशत का सवाइ क़ौम पंहिंजा हदफ माणे न सघंदी। मजबूत मईशत का सवाइ सिफारतकारी थी नथी सघे। वफाकी हुकूमत साइफर बाबत अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जी ऑडियो लीक जी जांच लाइ 5 रुकनी सब कमेटी जोड़े छॾी। कमेटी में एडिशनल डायरेक्टर CCRC, डिप्टी डायरेक्टर काउंटर टेररिज्म विंग ऐं असिस्टेंट डायरेक्टर IO शामिल हूंदा। कमेटी FIC के बि ऑफिसर के नामज़द करे सघे थी। ISI IMIBB ग्रेड 19 खां वधीक 12 ऑफिसर कमेटी में शामिल हूंदा। FIA जांच लाइ इमरान खान, शामिम कुरैशी ऐं आज़म खान के तलब करे सघंदी। FIA पारां जुड़ियल जांच रिपोर्ट वफाकी काबीना जे इजलास में पेश कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो परडे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां टेलीफोनिक राब्तो। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ैरियत मालूम कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ पिण कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो अमेरिकी दौरे दौरान अमेरिकी दिफा वारे वज़ीर लॉर्ड ऑस्टिन, अमेरिकी क़ौमी सलामती जी सलाहकार शेख सलमान ऐं नाइब परडी वज़ीर बैरी शर्मन सां मुलाक़ातूं। पाक फौज जे तर्जुमान मौसूल ॿिन्ही मुल्कनि में इक़्तिसादी लाॻापनि, वापार ऐं सड़ककारी ज़रिए गॾियल सहकार बेहतर बणाइण ते ॻाल्हियूं थियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा खे गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो पियो। आर्मी चीफ अमेरिकी इक़्तिदारनि जा थोरा मञींदे चयो आहे त आलमी शराकत इदारनि जी मदद पाकिस्तान मां ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ तमामु अहम हूंदी। ISPR मौसूब अमेरिकी अॻवान सां मुलाक़ात दौरान आर्मी चीफ फ्लोरिडा में तूफ़ान सबबि तबाही ते अफ़सोस जो इज़हार कयो। आर्मी चीफ चयो त पाकिस्तान मुतासिर ख़ानदाननि जे नुक़सान ऐं ॾुख खे चङी रीति सम्झी सघे थो। पाकिस्तान बि मौसमियाती तब्दीली जे अहिड़नि असरनि जो शिकार आहे। डॉलर के मुकाबले में रुपयो वधिक सगारो। डॉलर की कदर में लात। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 74 पैसा सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर की कीमत 223 रुपया 90 पैसा थी वई। आशियाना इकबाल रेफरेंस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ के मुस्तकिल हासिल का चूचो तहरीरी हुक्म जारी करे छॾियो। एहतसाब अदालत लाहौर के जज साजिद अहवान बिन सफ़र ते बदल लिखत में हुक्म जारी करे छॾियो। तहरीरी हुक्म में अदालत जो चवणु आहे त को शख़्स नाइब बतौर वज़ीर आज़म शहबाज शरीफ की आईनी सरकारी ज़िम्मेवारियूं निभाइणियूं आहिनि। उहा हक़ीक़त आहे त लगातार अदालत में पेश थी रहियो आहे। शहबाज शरीफ जे पेश न थियण सां ट्रायल मुतासिर न थींदो। शहबाज शरीफ पंहिंजी जाइ ते नुमाइंदो मुक़ररु करे छॾियो आहे। मोहम्मद अनवर हुसैन एडवोकेट शहबाज शरीफ के नुमाइंदे तौर पेश थींदो। शहबाज शरीफ की हासिल का छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर कई वञे थी। अदालत के तलब करण ते शहबाज शरीफ अदालत में पेश थियण जो पाबंद हूंदो। मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज़ अज लंडन रवानी थी वई। रवानगी खां अॻु मरियम नवाज़ ॾाॾे ॾाॾी ऐं वालदा जी क़बर ते फातिहा ख़्वानी कई। लाहौर हवाई अड्डे तां ख़ानगी एयरलाइन की उड़ान ज़रिए मरियम नवाज़ लंडन रवानी थी वई। शरीफ ख़ानदान के ज़रियनि मूजिब मरियम नवाज़ 1 महीनो लंडन में रहंदी, जंहिं बैदि पंहिंजे वालिद नवाज़ शरीफ सां गॾु वतन वापसि ईंदी।
पीटीआई असेंबली मेंबरनि इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी बाबति हाई कोर्ट सां रिजू करे वरितो। अली मोहम्मद खान, फजल मोहम्मद खान, शौकत अली, शीरीन मज़ारी, डॉक्टर शांदाना गुलजार, फ़खर सलमान खान, फ़खर हबीब, एजाज शाह, जमील अहमद, मोहम्मद अकरम ऐं ॿिनि पंहिंजी दरख़्वास्त में अदालत खे इस्तदा कई आहे त अदालत स्पीकर खे हिदायत करे त इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी में पंहिंजे आइनी ज़िम्मेवारी पूरी करे। अदालत स्पीकर खे हुकुम ॾे तो हू दरख़्वास्त गुज़ारनि ऐं ॿिनि 112 मेंबरनि खे घुराए। कानून मौजूद पिटीशन्स के ॿुधण खां सवाइ स्पीकर इस्तीफ़ाउनि ते इत्मिनान नथो करे सघे। नवाबशाह में खटाण जी फैक्ट्री अंदर पी संदस बिन पुटन समेत 4 पोरियत बॉयलर में किरी फौत थी विया। बी सेक्शन थाने जद हाशिम टाउन में खटाण जी फैक्ट्री में कम दौरान एक पोरियत कासम खोखर बॉयलर में किरी पियो। खेस बचाइण जी कोशिश कंदे बिन पोरियत भाइरन दानिश सलमान बॉयलर में किरी पिया। पुटन के बचाइण जी कोशिश दौरान ना सिर्फ बॉयलर में किरी दमदणी हवाले कयो, एक घर जे 3 भातियुनि जे फौतिन ते शहर में सोग छाइजी वई। कराची में चुप ताज़िए के जुलूस से मौके ते हिफाज़ती इंतजाम सबब ग्रीन लाइन बस सर्विस अॼु बंद रहंदी। BRTS के तर्जुमान जो चवण आहे त ऑरेंज लाइन बस सर्विस मामूल से शेड्यूल मौसम ऑपरेशन रहंदी। ग्रीन लाइन बस सर्विस जो ऑपरेशन सुभाणे 6 अक्टूबर का मामूल मौसम शुरू कर वेंदो। सॼी सिंध में डबल सवारी से पाबंदी जा हुकुम बि जारी। कराची ते ज़िले ॾखणी ओभर में 8 ऐं 12 रबियुल अव्वल ते डबल सवारी से पाबंदी हूंदी। ज़िले सेंट्रल में 11 ऐं 12 रबियुल अव्वल ते डबल सवारी से पाबंदी हूंदी। ज़िले ओलह में 12 रबियुल अव्वल ते डबल सवारी से पाबंदी हूंदी। मुल्क में कोरोना विखे वधीक हिकु मरीज़ हयाती विञाए वेठो। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 57 नवां मरीज़ साम्हूं आया आहिनि। मुल्क में हाकारी केसनि जी शिरह 0.44% रही। इलाज हेठि कोरोना जे मरीज़नि मां 46 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे। मलीर जे खोई ॻोठ वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 एहलकार ज़ख़्मी। रंजिश एहलकार चेकिंग करे रहिया हुआ त SSP मलीर इरफान बहादुर मौजूद एहलकार मोटरसाइकिल सवार ॿिनि नौजवाननि खे बीहण जो इशारो कयो त उहे बीहण बदिरां फरार थियण लॻा। रंजिश एहलकारनि संदन पीछो कयो त हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में मोटरसाइकिल ते गश्त कंदड़ 2 रंजिश एहलकार ज़ख़्मी थी विया। मधे जी वेझो हथियारबंदनि धनार खे अगवा करे वरितो। हथियारबंद 50 खां वधीक ढोर बुकाए विया। BML थाणे जी हद मां हथियारबंदनि धनार सुलेमान दल खे मुबैना तौर ते अगवा करे वरितो। धनार जे अगवा बैदि दल बिरादरी जे माण्हुनि नई पुल बस स्टॉप ते एहतजाज कंदे धरणो हणी टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त हुननि पुलिस खे इतला ॾिनो आहे, पर पुलिस कख भञी ॿीणो बि नाहे कयो। उस्तादनि जो आलमी ॾींहुं अॼु वॾे जोश जज़्बे सां मल्हाए पियो वञे। सोशल मीडिया ते उस्तादनि खे भेटा पेश। माण्हू पंहिंजनि उस्तादनि जूं यादगार ऐं तस्वीरूं रखी खेनि भेटा पेश करण लॻा। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह उस्तादनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त समूरा मसइला तॾहिं हल थी सघनि था जॾहिं उस्ताद तालीम में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। वॾे वज़ीर सिंध जे उस्तादनि खे अपील कई आहे त उहे तालीम जी बहितरी में पंहिंजो किरदारु अदा कनि। ईरान में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जो ज़ोर 5.7 रहियो। ज़िलज़िलो ईरान, आर्मीनिया ऐं आज़रबाईजान जे सरहदी इलाइक़नि में आयो। कंहिं बि जानी नुक़सान जा इतला न मिलिया।